नाज़िन खानपुर महर में हथियारबंद वापारी के घर में लखे रुपयनि जो धाड़ो हणी फरार थी विया। उन हवाले से वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर गुलाम नबी महर। जी गुलाम नबी, छा तफ़सील आहिनि? जी, रात खानपुर महर थाने जे भरिसां ई आहे दीपान सेठ आहे, उनजो जेको आहे होलसेलर जेको दुकान अथसि, उन आहे अमरलाल जेको आहे पुट आहे नेवंदराम जो। उनजे घरां जेको आहे नामालूम जेके चोर जेके आहिनि उनजे घर में घिड़ी करे उन उतां जेका आहे 20 लख रुपया रोक ऐं 70 तोला सोन जेको आहे चोरी करे हलिया विया आहिनि। जंहिंजो इतलाह जेको सुबुह सां पुलिस खे ॾिनो वियो आहे, जंहिं बाद पुलिस जेको आहे खोजी कुता जेके आहिनि उहो घुराया आहिनि, जेके उहो उन जेके पहिरा खणनि पिया त उहो केरु चोर आहिनि छा आहे उन तरफ़ जेको आहे ॻोल्हा कई पई वञे। जॾहिं त इन सिलसिले में तव्हांखे ॿुधाईंदो आहे त खानपुर महर में जेकी चोरी जी वारदातूं आहिनि उहो ॾींहं हर रोज़ का वारदातूं जेके आहिनि उहे थियनि पियूं। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके आहिनि तक़रीबन 3-4 जेका रोज़ जेके आहिनि वारदातूं थियनि पियूं, पर पुलिस उन ते कंट्रोल जेको आहे नाहे करे सघी। जी गुलाम नबी, अवां जी महिरबानी।